अस्सलामुअलैकुम नाज़रीन, असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। असां हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे सिंधी ड्रामनि जे बारे में नॉलेज ॾींदा आहियूं। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामा जे हिकु सीन जे बारे में। ज़हर ज़िंदगी ड्रामा में हिकु नओं मोड़ अची चुको आहे ऐं तमामु घणो मज़ो इहो ड्रामे में थींदो। जॾहिं तव्हां ॾिनल तस्वीरुनि में जेके डायरेक्टर साहब तस्वीरूं वायरल कयूं आहिनि सोशल मीडिया ते, हुन में इहो ॿुधायो वियो आहे। तव्हां तस्वीरुनि में इहो ॾिसी रहिया आहियो त ओठे जे भाउ खे पहिरियां ॿधो हुन ते तशदुद कयो वियो आहे ऐं ओठे जे हिकु भाउ खे हाणे तमामु जल्द ड्रामे मां वाइंड अप कयो वेंदो। उन सां गॾोगॾु ओठे वारा पंहिंजे भाउ जे प्लान में होॾां रबन खे गिरफ़्तार करे हुनखे तशदुद कंदा ऐं हुनखे डंडनि सां सुठी मार पिणु कढंदा। हिन ड्रामे में तमामु सुठी कास्ट आहे, तमामु वॾी कास्ट आहे ऐं तमामु घणी हिन में कास्ट आहे। हिन ड्रामे में तमामु घणो मज़ो ईंदो ऐं हिकु तमामु नओं मोड़ अची चुको आहे। हिन ड्रामे जी तव्हां तस्वीरूं ॾिसी रहिया आहियो। रिकॉर्डिंग ते मां बि तमामु जल्द वेंदुसि ऐं उतां वरी ॿियो कुझु तव्हांखे अपडेट्स ॾींदा रहंदासीं। दोस्तो, अॼु जो वीडियो तव्हांखे कीअं लॻंदो, चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। पंहिंजी राय खां आगाह कंदा। वॾी महिरबानी।